ॾेह तोड़े परॾेह में ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़नि खे साहिल बमरो पारां सिक भरियो सलाम। उम्मीद त ख़ुशि हूंदा। अॼु पहिरियों दफ़ो हिन चैनल जे तसलसल सां सिंध जी शाहकार सकाफ़त ऐं क़दीम तारीख़ ते मुश्तमिल कोडीअ वारे क़िले जो ज़िक्र ऐं फ़िक्र कंदासीं ऐं क़िले जी तारीख़ ते रोशनी विझंदासीं ऐं हथ आयल मालूमात मूजिबि जाइज़ो बि वठंदासीं। इन खां अॻु गुज़ारिश त हीउ चैनल जेको महिरबानी पहिरियों दफ़ो ॾिसी रहियो आहे उहो सब्सक्राइब करण खां बाद पंहिंजी राय कमेंट में ॾिए त जीअं असीं ईंदड़ वक़्त में वरी कंहिं तारीख़ी माॻ खे उन तरह सां पेश करण जी कोशिशि कयूं। त पोइ अचो कोडीजी क़िले जी तारीख़ खे ॾिसूं त हीउ क़िलो कॾहिं ठाहियो वियो, कहिड़े मक़सद लाइ ठाहियो वियो ऐं कंहिं ठारायो। कोडीजीअ जो क़िलो जेको पहिरीं अहमदाबाद क़िले तौरु ॼातो वेंदो हो, जेको अॼु बि वाक़ई ख़ैरपुर ज़िले जे तालुका कोडीजीअ में मौजूदु आहे, जंहिंखे कोडीजीअ जे क़िले सां ॼातो वञे थो। कोडीजीअ जो क़िलो अटकल 25 मेल सिंधु दरिया जे ओभर तरफ़ नारा रेगिस्तान जे छेड़े ते वाक़ई ठहियल आहे। हीउ क़िलो उन वक़्त जे ख़ैरपुर रियासत जे वालीअ रियासत मीर सोहराब ख़ान टालपुर 1785 खां 1795 ईस्वीअ वारे अरसे दौरान ठारायो। क़िलो मक़ामी भट्ठे जी पकियुनि सिरुनि सां चुन जी टकरीअ ते ॿधलु आहे। हीउ क़िलो 110 फुट ऊची टकरीअ ते ठहियलु आहे, जंहिं जूं भितियूं 30 फुट ऊचियूं आहिनि। क़िले जे 3 वॾनि तहदार हाथियुनि खां महफ़ूज़ दरवाज़नि में बि विरायो वियो आहे। क़िले जी भितियुनि में अटकल 50 मोर्चा या मीनारा जोड़ायल आहिनि ऐं उन जे 18 किलोमीटर ॿाहिरीं भित टकरीअ वांगुरु ॿिटे हिलाल जी शिकिल नुमा ठहियलु आहे। भितियुनि ऐं मोर्चनि में नंढियूं नंढियूं दरियूं ठहियलु आहिनि त जीअं मुहाफ़िज़ आसानीअ सां दुश्मन ते तीरनि सां हमिलो करे सघनि। उन खां अलावा शहर जी चौधारी 5 किलोमीटर डिघी 12 फुट वेकिरी मिटीअ जी भित ठहियलु हुई, जंहिंजा आसार अॼु बि मौजूदु आहिनि। पाकिस्तान जे छेड़े ते इन मक़सद लाइ ठारायो वियो त जीअं ओभर खां वधंदड़ दुश्मन ते हावी थी सघिजे ऐं ख़ासि तौर ते उन सां गॾु क़िले जे ओलह में मौजूदु ज़मीन खे आबाद करणु ऐं सिपाहियुनि लाइ पाणीअ जे मक़सद ख़ातिर 1790 ईस्वीअ में मीरवा कैनाल बि ठारायो वियो, जेको अॼु बि हलंदड़ आहे। हिन क़िले खे नाक़ाबिले शिकस्त सम्झो वञे थो, छाकाणि त तारीख़ में हिन ते कॾहिं बि हमिलो न थियो। क़िले अंदरि खूह ऐं ज़िंदगी जी ज़रूरत वारनि सभिनी सहूलियतुनि सां हीउ क़िलो आरस्ता रहियो आहे। अंदरि शाही रहाइश सिपाह जी असेंबली ग्राउंड खां वेंदे हाकिमनि जे तख़्तगाह खे बि उते हुजण वारनि जो सियाहनि वटां ज़िक्र मिले थो। कोडजी क़िले जे भितियुनि मथां घुमण दौरान कोडजी तालुके जी सावक ऐं परे परे ताईं जे ख़ूबसूरत कुदरती नज़ारनि खे पसी सघिजे थो, पर हिकु वॾो अलमियो इहो आहे जो ख़ैरपुर जे हिन तारीख़ी माॻ जी जेका हिफ़ाज़त ऐं मरमत थियणु घुरिजे उहा न थी सघी आहे ऐं हीउ आसार मुख़्तलिफ़ जॻहियुनि वटां ज़िबून हालीअ जो शिकार थी रहिया आहिनि। यकीनन इहा वॾे ॾुख वारी ॻाल्हि आहे। असीं चाहियूं था त लाॻापियल इदारा हिन सिंध जे तारीख़ी माॻ जी मुकमिल हिफ़ाज़त करण लाइ जोॻाओ पा वठनि, जीअं ही माॻ महफ़ूज़ थी सघे। सिंध जी तारीख़ में क़दीम सिंध खां हिन वक़्त ताईं हिन क़िले जी अहमियत साॻी रही आहे। हिन क़िले ते ॾेही तोड़े परॾेही सियाह वॾे ज़ौक़ ऐं शौक़ सां घुमण अचनि था। हिन माॻ ते तफ़रीह जो वॾो मज़ो आहे। बहरहाल अॼोके हिन सेगमेंट में एतिरो ई अव्हां जी ख़िदमत में अर्ज़ु रखियोसीं। वरी मिलंदासीं कंहिं ॿिए सेगमेंट में। तेसीं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत।